इहो मुझो सोहणो नबी आ रस्ते साईंदो पियो आहे कलमे वारो ताइफ जो इलाइक़ो आहे ताइफ मके खां 150 किलोमीटर परते ताइफ जो इलाइक़ो आहे हुजूर से अचनि था ॾिठूं सुभान अल्लाह हिकिड़ी हरणी ॿधी पई आहे छा बा ऐं तव्हां हरणी खे ॾिसो असां त छॾींदासीं मिंट में बिस्मिल्लाह अल्लाह अकबर ॼण पी वठी आयो अथसि हाणे बिस्मिल्लाह अल्लाह कबूतर पराई अचे कोई कोई बीठो हाँ सही छला का पखी पर तो को नाचे बस पकड़ो वायो खत्म और बरकत नफिल पड़ी वर दुआ करने अल्लाह सही हलाल खाराए जाए हाने खादो ही अञा वो खंबई प्यान घर में ये कारे वजे हुजूर जे नाले तमा कुर्बान संगे हलाल खान सेखारियो हरणी बधी पया सोनो जरी हरणी जे बरसात हरणी लड़ गई अल्लाह फरमाए सोना वमा अरसलनाका इल्ला रहमतल आलमीन मुझा सोना तो के पूरी दुनिया जरा में रहमत बना मोकिलो हरणी जी नजर पई दाव कहीं रणियों कहीं कोका कहीं मुझे सोने सा गालण लगी हुजूर वेठा विया हरणी रोए पई हुजूर वेठा विया मथे थथड़ो घुमायोस हरणी रोए पई दान में मुझे सोने साईं के मुझा महबूबा कोहण को मान थी दिया मौत बरह का हलाल शया भला मुके खाएं पर मुझा सोना मुझा बचाएं मां बच्चन के घर में छड़े कर मालिक तुम रात अंधेरी में ता कुछ खाई पी मोटी चा ता तक खीर थी दो थण में बच्चन के पियारी सोना बच्चा मुझा नरना है सोना बच्चा घुमण जेड़ा ना है सोना बच्चा मुझे चरण जेड़ा ना है सोना मां जो निकतुम बाहर त हिन मुखे वरतो जेको सतो पियो थी मुखे पकड़े करे मुखे रस्ते में बदलो थई मुझा सोना भला मां कुसी वना पर मुझा महबूब बई बच्चा मुझा मरी वेंदा सोना छो तो चरण जेड़ा बिना है सोना बाहर वणन जेड़ा बिना है सोना हाने तो ते नजर पेजी वई दिल जा थी वई उहा कोई आसरो ही कोनो हाने आसरो मजबूत आ मुझा सोना हिकड़ी मेहरबानी कर तवा मुझी जमानत खणो मां जल्दी वनी बचन के खीर प्यारे वरी मां मोटी के चा मुझा सोना ये करी कोन थींदो हक आके मुझी मरी वने पर मोहम्मद जी जमानत के वणो ना है सोना मुझी जमानत तवा खणो मुके रसे में आजाद को बचन के खीर प्यारा बच्चा मुझा मरी वेंदा जी हरणी गालण लगी त रहमतुल आलमीन जे रहमत रखन मां गोड़ा वाण शुरू थी विया सही मां मिंट में मोटी दस मुझो वादो पान हुन कुथारो हेडिया चे हरणी के खोल वनी बचन के खीर प्यारे चे सही मां रात रुली रुली दिसो अखियों गाड़ियों लगी पेन पकड़ियो मास वरी हरणी के चलिया पान फरमाए मां मोहम्मद जामिन हां हरणी मोटी जैसे जे नाई त पो चे मां जामिन हां जहरी सजा दे जिए तू चवे ये कंदस जैसे मत ना चे फरमाए मां वेठो आ ना मां करी वन्या ही कोन थो हरणी बुधे थी तके थी हरणी के हुजूर से खोल लायो जानवरन ते पे रहमत हरणी के खोलो हरणी वने न थी चोरे बचन दे हुजूर जे भरसा ची पी रही सोना मुके टाइम दियो मता देर थी वनी बच्चन जे मोहब्बत में मता देर थी वने मुके टाइम बुधायो मुने टाइम ते मोटी थी अचा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खीर त होसी कोना छो त चेरी न हुई ई हुई भुख ते बधल रहमतुल आलमीन हथड़ो घुमायोस थणन ते हथड़ो घुमायोस थण भजी वस खीर हथड़ो जो घुमायोस तो खुशबू जा हबकार शुरू थी गया पान फरमाए वन्यो मजे सा खीर प्यारे मोटिया मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काडे न विंदो मुझी जमानत हरणी वई पर बकदम खणी वरी मुझे महबूब दे पई निहारे चो त हसीन जो हसीन सरदार मुझो मुस्तफा हो हमरा दुरूद शरीफ पढ़ो डाढा हमरा यकी तके तो सही नहीं दी पान फरमाए मां बैठो ना बैठो हरणी वनी बचड़न ने पहुंची त बचा भुख ते अम्मा जे सामो ड्रोड़ियों आयो पर टंगू टेड़े त खीर पियो पर खीर दे मंजनी न के बच्चा मोड़ा ची खुशबू सिंगल के पेट दे खुशबू संगन के टंगन का खुशबू प्या संगल अम्मा भी जे जल्दी जल्दी वारो क्यों देर न कयो मां दुनिया जे नबी के जमानत में रही आई हां मां मोहम्मद रसूला के जमानत में रही आई हां जल्दी क्यों देर न क्यों खीर पियो जमा बिल्कुल ड्रॉ थी वयो
हरणी के जो हुजूर से हतरा जो फरमायो ना एड़ी खुशबू जेको सिंगे तक रहो छो तो मुझे सोहने नबी जो हथ लगी वे तय करे हरणी बच्चन के जे गाल बुधो तकड़ क्यों देर न क्यों मोहम्मद रसूलुल्लाह जी ज़मानत चे अम्मा असा के तो ड्रो थी हुई खुशबू सिंगी चे अम्मा इहो मोहम्मद असा के ॾेखार जंहिंजे हथनि में एड़ी बरकत आ जो खीर भी तो में जामा तुझी ज़मानत में उते पाण वेठा आहिनि इन्ही जो दीदार असा के भी कराए चे पुट हलो हरणी अॻियां तो बच्चा भी कढ हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण वेठा आहिनि शिकारी तो चवे सही नहीं पाण फरमाए ईंदो अञा ॻाल्हियुनि में त दज़ पई उड़ा में हरणी पुॼी वई पर बचड़ा भी गॾु हुजूर से दिल में सोचो त हरणी बचड़ा न के वठी आई आ त मुल्के बचाइनि मां मोटी वञा बचन सां वञा हरणी हकल करी चए सोना या रसूला हाणे भला मुझे कौन सोना तुझी जमानत खत्म मालिक मुझे कोई तो भला कोई मुझा बच्चा ड्रावल सोना तुझे दीदार ते बचाया है सही बच्चन जो को मकसद न तो मोहम्मद अरबी के दीदार ते पहुंचाए बचड़ा जल्दी जल्दी हुजूर के सामने आया हुजूर के गोड़ मुबारक के सामने फिरन हुजूर के पुठ ॾांहुं पोयां फिरन हुजूर की खुशबू पिया सङन रब्बे काबा जो कसम वो शिकारी तके तके गोड़ा हारे जैसे बस मां तौबा के हरणी के कौन कोंदम सही तुझी जमानत पे खत्म त हरणी के भी आजाद करे छड़ियो मां इहो मुझो सोहणो नबी आ अम्मा हलीमा थी फरमाया मुझो पाक मोहम्मद अरबी न रहा अमदी पानी धी खड़ी कर घुमाईंदी अम्मा हलीमा थी फरमाया सम्मानी जे टाइम थे मिठड़े मोहम्मद के घुराईंदा से न रहा अची दस्तरखाने ते वेहींदा से पो बम्मानी हुंदियूं 20 ॼणा भला हुजो खणी 100 माण्हू छो न जो घर में मानी खणी अध की छो न हुजे पर हुजूर उनी दस्तरखाने ते मौजूद हुजे अम्मा हलीमा फरमाए अल्लाह जी ज़ात जो कसम समूरा ड्रो कंदा से मानी अञा बचंदी हुई एड़ो मुझो सोहणो नबी आ अम्मा हलीमा फरमाए थी पंहिंजी धी खे फरमाए ॻाल्हि ॿुधो शीमा ॻाल्हि ॿुधो मुंहिंजे नड़े खे उस ते घुमाइना ॿाहिरि वठी वञ माण्हू अलाए छा सोचींदा गर्मी में मुंहिंजे नड़े खे घुमाइना अधी जब मां ॻाल्हि ॿुधो अल्लाह जी ज़ात जो कसम उहा गर्मी त ॾाढी हूंदी आ पर जॾहिं अदले के खणी मां ॿाहिरि वेंदी आहियां त मथां जुड़ू थींदो आ अम्मा जमीन ठरी पवंदी आ गर्मी खत्म थी वेंदी आ इन्ही के नंढा ॿार समूरा चवंदा आहिनि त नंढे खे ज़रूरु वठी आ इन्ही जे करे मां महबूब के वठी वेंदी आ पाण खणी पाण कच्छ ते खणंदी आ अम्मा ॿियो मुंहिंजो मक़सदु न आहे हुजूर जाते वेंदो ते छाम ई छाम हूंदो आ जो एॾो मुंहिंजो सोहणो नबी बरकत वारो आ अञा बि चवे त सही ये ज़बानी चवंदा आहिनि साईं दिल में न पाने सर्जन डॉक्टर घुराए को ऑपरेशन कराया तो पतो पवे बाकी उहा खबर कान पवंदी जेका शे ज़बान ते आ तो उहा शे दिल में आ असांजो नबी पूरी कायनात जो नबी जो सरदार अल्लाह फरमाए सुभान अल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर अल्लाह फरमाए मुझा महबूबा मुझा सोहणा नबी समूरन जी दिल गुरदी त अल्लाह जो दीदार थे लेकिन मां जन न तवा दीदार को न करे सघंदव पर मुझा सोहणा ॻाल्हि ॿुधो आखिरत में त हर को मूंखे ॾिसी वेंदो तुंहिंजी उम्मत जी नज़र बि मूं ते पवंदी पर मुझा सोहणा मुंहिंजी दिल थी घुरे दुनिया में हिकु दफ़ो तोखे मां पंहिंजो दीदार करायां जाते कोई नबी न अची सके उते तोखे घुराया मां तव्हां खां पुछां थो त हिजरत बि बरहक आहे जो मेराज बि बरहक आहे हुजूर साईं वया के न वया जिब्रील जो उथारे हुजूर साईं के पर में जिब्रील काॾे साईं बैतुल मुक़द्दस जे वाह वाह 40 ॾींहं जो पंधा बैतुल मुक़द्दस साईं पंध ना है साईं पंध ना है दावत कह दिया सवारी भी नहीं मोकलिया सवारी वेहड़िया जो जन्नत में गांव खादई माल खादई मेवा खादई समझो था ना सही छो चढ़ंदा ना अखि छिंब में खबर कान पवंदी बैतुल मुक़द्दस में पुॼी वेंदो सही भला हे नहीं छो अल्लाह फरमायो सारा नबी आदम का वठी साथ आई यकी दोनों घुरदा हाथ रब्बा इंजील में भी मोहम्मद रसूलुल्लाह जो शान
तौरात खोलियूं त मोहम्मद रसूल जी तारीफ़ शान नालो मौजूद आ। जेकॾहिं असां ज़बूर खोलियूं था अध ते अध मोहम्मद करीम साईं जो वाइज़ उन जी सीरत उन जी सूरत आ ऐं हुन जी उम्मत जूं ॻाल्हियूं थियूं हले। सभु नबी जो साईं इन मोहम्मद जो असांखे दीदार त कराए। छा कराए? दीदार करा। इंजील में जे आहे ईसा नबी जी नबूवत आहे त मुझे सोहणे नबी जी भी नबूवत मौजूद है। जे ज़बूर आहे दाऊद अलैहिस्सलाम जी नबूवत आहे तो मुझे सोहणे नबी जी नबूवत भी आहे। तो याद रखो जे तव्हां जे दौर में मुझो अहमद मुझो मोहम्मद मुझो आखिर नबी आयो तव्हां जी हर शइ ख़त्म आ।